बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सामीन नाज़रीन, असां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असीं हिन वक़्तु सुंदरानी ॿेले में बीठा आहियूं। उहो सुंदरानी ॿेलो जेको 800 एकड़नि ते मुश्तमिल आहे। पहिरें ई लीज़नि ते गैर आबाद लीज़ ॾेई करे आबादी थींदियूं हुयूं। जॾहिं खां वठी लीज़ ख़तमु थी आहे त फॉरेस्ट ऑफिसर्स ऐं उन जो जेको स्टाफ आहे उन्हनि एॾी महिनत करे जफ़ाकश करे ऐं वणकार पोखियो आहे, हिकिड़ो इंच बि जेको आहे सो उन्हनि गैर आबाद न छॾियो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ सुंदरानी ॿेले जी तमामु वॾी जेको स्टाफ आहे हिफ़ाज़त करे। मां कैमरामैन खे ते ॾेखारियो साईं, पुठि ते ॾेखारियो साईं सामाईन नाज़रीन खे त केॾो ई वण पोखियो आहे ॿेले खाते वारनि। ऐं मूंखे त ईअं सम्झ में अचे थो त तमामु हिकिड़ी वॾी महिनत कई आहे। ऐं सिंध जे ॿियनि ॿेले जे ऑफिसरनि खे बि असीं गुज़ारिश कंदासीं त जीअं सुंदरानी ॿेले जी जेको स्टाफ आहे हिन महिनत करे ॿेलो पोखियो आहे। तव्हां ॾिसो त हीअ वणकारी ॾिसो, तव्हां हीअ वण ॾिसो, हीअ जेको किथे बि इंच न छॾियो आहे ऐं जल्दी हीअ जेको तयारु थियो आहे ऐं छांग छुंग बि न आहे। जेको आहे सो हिन हीअ सुंदरानी ॿेलो 800 एकड़नि ते मुश्तमिल आहे। ऐं हीअ इन्वायरमेंट लाइ सी चौकड़ी आहे, मुंहिंजे ख़्याल में हीअ सी चौकड़ी आहे। इन्वायरमेंट लाइ ॿेलनि जो हुजणु ज़रूरी आहे। ॿेला न हूंदा त गर्मी थींदियूं, इन्वायरमेंट ख़राबु थींदो, हवाऊं ख़राबु थींदियूं, पॉल्यूशन थींदो ऐं ॿेला वणकारी कटिबा त बरसातियूं घटि थींदियूं, ज़मीना गैर आबाद थींदियूं ऐं मौसम गर्म थींदी। ऐं हिन ॿेले अचण सां हाणे जेको आहे सो जीअं आबाद थियो आहे त माखी जी तमामु सिंध में ॾिसो खोट थी वई आहे। ज़ाहिर आहे माखियूं बि हिन जाम आयूं आहिनि ऐं जेको आहे सो माखी अॻे मिलंदी कोन हुई। हाणे जीअं वणकार थींदी त असां वटि नंढी माखी गुम थी वई हुई, वॾी माखी अचण सां हाणे नंढियूं माखियूं हिन ॿेले में तमामु घणी अची वियूं आहिनि। ऐं ॿेले जी जेको हिफ़ाज़त आहे, जेको स्टाफ आहे जेको हिन ॿेले जी हिफ़ाज़त करे पियो, मां हिन ॿेले खे ॾिसी करे ॾाढो मुतमिन थियो आहियां। हा ठीकु आहे, माण्हू इख़्तिलाफ़ रखंदा हूंदा ॿेले खाते वारनि सां, ॿेले वारनि सां ज़रूरु इख़्तिलाफ़ रखंदा हूंदा, हर कंहिंजो पंहिंजो राय आहे, इज़हार जी आज़ादी आहे। पर मां जॾहिं ॿेले में पहिरियों दफ़ो आयो आहियां त हीउ ॿेलो ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मूंखे इलाही दोस्तनि चयो त यार तव्हां ॿेला ॾिसो सिंध जा। इलाही दोस्त आहिनि मुंहिंजे इन्वायरमेंट जेके दोस्त कमु कंदा आहिनि, उन चयो ॿेला तव्हां ॾिसी अचो, ॿेला तबाह थिया आहिनि। पर आऊं कुझु ॿेला ॾिसी आयो आहियां ऐं ॿेले शुरूआति कयां पियो हिन ॿेले खाते सुंदरानी खां, त माशाअल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं उमेद था रखूं त इंशाअल्लाह ताला ईंदा जेके हिन स्टाफ आहिनि जेको आहे सो जीअं महिनत करे रहिया आहिनि, हिन जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। अच्छा, ॿियो इल्ज़ाम आहे हिन जे मथां त हीअ वण कटींदा आहिनि। जेकर वण कटियल नज़र अचनि, रुको वण कटियल नज़र अचे कोन थो, हुन त पोखिया आहिनि नवां, लखे वण नवां पोखिया अथनि त पुराणा कीअं कटाईंदा? इहो कोन जे मथां इल्ज़ाम आहे। हा, नंढो वण कटण जहिड़ो आहे कोन। सो माशाअल्लाह तमामु ज़बरदस्त कमु थिए पियो। हा, पखी अची विया आहिनि, तितर आहिनि, पखी इन्वायरमेंट ॾिसो त तितर बि हिते ईंदो, पखी ईंदो, जानवर ईंदा, हिलाल जानवर ईंदा, आराम जानवर ईंदा, मतिलबु पखी थींदा, माखियूं थींदियूं, वणकार थींदी, इन्वायरमेंट चेंज थींदो, माल जो चारो थींदो, रिढ बकरी चरंदी ऐं माल मवेशी चरंदो, माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी। ॿेलनि वण पोखण सां ख़ुशहाली थींदी आहे, हिन इलाइक़े जे माण्हुनि में ख़ुशहाली थींदी। माल चरे थो, माल ख़ुशहाल घुमंदो, रिढ बकरी चरंदी ऐं मालवंद माण्हुनि जे लाइ हिकिड़ो ख़ुशहाली जो ज़रियो बणिबो ऐं ॿेलनि जो हुजणु लाज़मी आहे। पर हीअ ख़ासि करे सुंदरानी ॿेली जी जेकी हिफ़ाज़त मूंखे नज़र अचे पई, जेको पोखाई नज़र अचे पई, हीअ रस्ता तव्हां ॾिसो जेको नज़र अचनि पिया, हीअ चौकड़ियूं नज़र अचनि पियूं, तमामु ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। ऐं उमेद था रखूं त जेको ॿेले खाते वारनि मथां इल्ज़ाम आहे त वण कटींदा आहिनि, इहो ग़लति इल्ज़ाम आहे। ऐं अहिड़े इल्ज़ाम हणी करे उनजी दिलशकनी न कयो। ऐं इंशाअल्लाह ताला हीअ तमामु वॾी कामयाबु थींदो। ऐं सुभाणे परी वरी ॿियो बि ॾेखारींदासीं। ऐं मुंहिंजो ख़ादिम मोहम्मद आज़म चाचर, मूंसां गॾु कैमरामैन लौंग मुजाहिद, ऐं हिन वक़्तु सुंदरानी ॿेली में बीठा आहियूं। जीअं पाकिस्तान, जीअं सिंध।